बोलो श्री एकादशी महात्मा की जय। बोलो वाचन प्रसाद साहिब। अच्युतं केशवं रामनारायणम् अच्युतं केशवं रामनारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं जानकीनायकं रामचन्द्रं भजे रामचन्द्रं भजे कृष्णचन्द्रं भजे रामचन्द्रं भजे अच्युतं केशवं रामनारायणम् अच्युतं केशवं ॐ जय ज्ञानस्य माता मैया जय ज्ञानस्य माता जय ज्ञानस्य माता देखो जो मेरे चरणे जो भला उन सब पाता शरणार्थी जो के मनाए परसन के दाता तन मन जा दुख दूर करे सब चित चरण में लाता पर उपकारी सदा प्यारी गुण वेदन गाता तेरे पातरे तू भगतन साथी मैं जगन्नाथा जय जय तेरी ओटवतिया बेटी जमखाना लोक तोड़े पर लोक बेनी में ओ आवे दाता कथा बुद्धि जो ध्यान धरे तो बने रंग राजा दास हो दासी शरण में आयो सफल भजयाता ओम जय ज्ञानस्य माता हे पोतन जो मेरे करने को भल उन सब पाता जय ज्ञानस्य माता दीनन दयाल की सदा तेरे पार दीनन दयाल की सदा ओ नंद पार श्री कृष्ण मुरारी तेरे वरधारी आए मांगे में आई
मथुरा में आयो सब बंद बनी आयो अची गोकुल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ है नाथ मेरा नाम द्वारका जो नाथ ये मंगल के साथ ये जवे सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के जवन नंदलाल यशोदा जो बाल के आए गाए में जो बाल जीवन जन्म सुख तारी थी देवकी जो लाल वसुदेव तो कमाल देवकी जो लाल बटे आयो बैठो बाल कई लीला जय न्यारी थी देखो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान बड़े मार बंधो जान विश्व सारी जय तारी थी एको धारे धोनिया देखे मिले भगवान एको धारे धोनिया आत्म जो ज्ञान महिमा वेद में उचारी थी महिमा संत में उचारी थी महिमा भक्त में उचारी थी भागो भलो सब जो करो श्री कृष्ण भगवान त्याग उदासी दो करे आए भज निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। श्री जारस माता की जय। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा करे कमलापति मालिक तू मेहरबान कथा बधो सब प्रेम सान हरे मन में ध्यान आस सब पूरन कंदो श्री कृष्ण भगवान आस सब पूरन कंदो श्री कृष्ण ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। શાસનાભિમાન પર રજોગી તિથિ आहे श्री एकादशी जी यानी कथा श्री सोजी महाराज सोनकन के और भगवान श्री श्याम सुंदर सब भामा के वर्णन करे रहे हैं जो भगवान कृष्ण की या परम्परिक पावन तिथि जा है एकादशी जी ना प्यारी आहे जैनो नालो आहे अमल की एकादशी कहिड़ो हुन जो महात्म और कहिड़ी कथा तव्हीं भी प्रेम सां वेही करके श्रवण कयो। बोलो श्री एकादशी महात्म हाथ जोड़े सब देवन खे कर वार वार प्रणाम मर करे मिस्कीन खे नींदा पंहिंजो नाम
माघ महीने जो शुक्ल पक्ष जग में अति महान, व्रत एकादशी आमल की भक्तिय जो दे दान। व्रत एकादशी आमल की भक्तिय जो दे दान। हरे राम। भाग महीने जिन शुक्ल पक्ष की एकादशी तिथि है जैनो नालो है आमल की एकादशी, जाकी परम पूज्य बाबा अचल प्रसाद साहिब जी पुण्य तिथि भी है। बोलो बाबा अचल प्रसाद। जैन उपलक्ष्य में ही वार्षिक उत्सव कल खाटी करके प्रारंभ किया है। श्री गुरु साहिब जी बहुत वाणी के अखंड पारायण संगत जैनो सुवाणी भोग साहिब आए और इन उत्सव की समाप्ति भी आहे। कई ॾींहं गुरु साहिब जी सुबह शाम महिमा और उनके चरित्रनि जो गान तव्हीं ॿुधी रहिया आहियो। केतिरा साल गुरु साहिबनि खे थी विया इन मानव लीला समाप्त कई। गुरु सुबह उन्हनि महापुरुषनि जी महिमा जो 75 सालियानो वार्षिकी उत्सव असीं सारी साध संगत गॾिजी करके उन्हनि खे यादि कंदे मल्हाए रहिया आहियूं। बोलो श्री सतगुरुदेव भगवान। आमल की एकादशी जो कड़ो महात्मा है। श्री सूजी महाराज सोनक आदि ईश्वरन के इन रीत वर्णन करे हैं। चयो सूतम दो सोनक प्यारा, तभी आयो सब भागन वारा। ये व्रत जेको भी रखंदो आ, सुख लोक परलोक में लहंदो आ। इन व्रत साखे बणिया सुखी, जेके जीवन में हुआ घणा दुखी। हे व्रत रखियो सुग्रीव हुयो, जंहिंखे राज ॾिनो रघुवीर हुयो। राजा नल दंपतीअ जो इन व्रत सां भागन वारो थियो। जो व्रत रखियो दुर्वासा हो, जय कष्ट कयो सब नासा हो। चौथो कथा बुधो सब ध्यान धरे, चौथो कथा बुधो सब ध्यान धरे। दिया व्रत रखी तो भाग वरे, दिया व्रत रखी तो एक देवक नाले नगर हुयो, एक देवक नाले जिते क्षेत्र से न हो राज भयो, जिते क्षेत्र से न हो कुल संग से हुयो मशहूर सदा। कुल सब चंद्रवंशिया इन जवना, सब चंद्रवंशिया इन उन कुल में कृष्ण आयो। जय धर्म जो नाद बजायो, जय धर्म जो नाद बजायो। जय कुल जो वारिस पार धरी, जय कुल जो उन कुल की महिमा आए घड़ी। हुयो चेत्र सेन ॾाढो धर्मी, हुयो चेत्र सेन ॾाढो परमार्थ जो नाडो कर्मी, परमार्थ जो नाडो कर्मी। होई प्रजा सुखी गुण राजा जी, होई प्रजा सुखी गुण राजा जी। कई महिमा लिखा सर ताजा जी, कई महिमा लिखा सर ताजा।
महाराजांचा त्या सोनको बोलो इन एकादशी की महिमा कही है जो कि ही व्रत सभिनी में भागन वारो है। लोक परलोक सुधरी तो वने पियो जेको इन व्रत जो पालन तो करे पियो। इन व्रत जे रखण सां केतिरा ई दुखी जीव सुख के प्राप्त करे विया। ये व्रत पहिरियां ई रखियो हुयो वानर राज सुग्रीव जंहिं भगवान श्री रामचंद्र जन सां मित्रता कई वनवास जे वक़्तु और भगवान श्री रामचंद्र उनखे राज वठी करके और राज वठी ॾिनो जंहिंसां हू सुखी थी वियो। ॿियो ही व्रत रखियो हुयो राजा नल और धनवंतीअ जिन जुआ में सब कुछ पंहिंजो हाराए करके उन्हनि खे बि वनवास मिलियो हुयो पर इन व्रत जे रखण सां उहे बि भागन वारा थिया और सुख की प्राप्ति कयो। टियों रखियो हुयो महात्मा दुर्वासा ऋषीश्वर जय राम जंहिंजा सब कार्य कष्ट सब कार्य सिद्ध थिया और सब कष्ट उनजा दूर थी विया। चौथों कथा आहे हिकिड़े राजा जी श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको ध्यान ॾेई करके ॿुधो त हिन व्रत जे पालन करण सां उन राजा जो कीअं भाग वरियो। देवक नाले नगर हुयो चित्रसेन उते राज कंदो हुयो। तमाम ई धर्मात्मा राजा चंद्रवंशी घराणे जो जंहिं चंद्रवंशी कुल में भगवान श्री कृष्ण के रूप में अची करके अवतार वरितो। बोलो श्री कृष्ण भगवान अहिड़े कुल जो परमात्मा पाण अची करके वारिस बणियो। तो ॾिसो राजा चित्रसेन जो कीअं भाग थो वरे पियो। धर्मात्मा और परमार्थी राजा थियो आहे। कर्मी धर्मी दान पुण्य संदसि प्रजा भी ॾाढो सुखी गुज़ारींदी हुई। कहिड़ी उन राजा जी महिमा कजे जो दानी दिलावर सखी कोई भी उनके दर तां खाली कोन वेंदो हुयो। न्याय धर्म में तो अहिड़ो पको हुयो न भाई चोर डाकू उनजे राज में ईंदा ई कोन हुया। सदाई जो व्रत जो पालन कंदो रहंदो हुयो और ॿिया भी सत्कर्म यज्ञ हवन दान पुण्य पियो कंदो हुयो। एकादशी जो व्रत पालींदो हुयो। पक्को नियम हूंदो हुयो। हर एकादशी जो नियम पाले करके और व्रत रखी करके परमात्मा के वेही करके बाधाईंदो हुयो। बोलो श्री ग्यारस माता। एक ॾींहुं वियो राजा मंदिर में वेही ध्यान धरियाई अंदर में। उन ॾींहुं एकादशी व्रत हुयो गॾिजी पे हर कंहिं भजन कयो। वही राजा जी उते विरती लगी तन मन में जण पे तार वगी। कुदरत सां हिकु मारी आयो वे साण संगत सां बेगायो। उन ॾींहुं उन मिलियो शिकार हुयो रुली बन में थियो बेज़ार हुयो। वरी खाधो की न की खाधो सॼो ॾींहुं गुज़ारियो वांदो। वेठे गुज़री सारी रात वई मथा पहिरियों फुटी पहिरें भात पई। इते सत्संग भी सब पूरो थियो पाए पलव सभिनी समूरो कयो। सब पंहिंजे घर पे उथी वया सब पंहिंजे घर पे उथी वेंदे हर कंहिं पे जयकार कया वेंदे हर कंहिं पे जयकार। वो मारी भी उथी घर के वियो वो मारी भी उथी वञी घर में स्नान पाणी कयो वञी घर में स्नान वेठो मारी रोटी खाइण जॾहिं वेठो मारी रोटी। हिकु जोगी उन वटि आयो तॾहिं हिकु जोगी उन वटि उते उन जो सन्मान कयो उते उन जो खाधो उन हो दान कयो खाधो उन हो इन रीत विरत ॼण पूरो
सब लाए तो जिया पानी उन सब मैं खाधो कुकड़ी मिठाई तो जिया कपड़ो तन के ढकाए तो जिया कपड़ो तन के ढकाए जिया व्रत विभाग के ठाए तो जिया हारी बिजखे छठिंगो जिया हारी बिजखे छठिंगो सतो बतो पासीरो पवनो सतो बतो पासीरो दिले मत ससाओ ओ सलो थे पल भी आखिर उन जो भलो पल भी आखिर देवण भी शाम सदाई तो देवण भी शाम बड़े काजों कम सब आनी तो बड़े काजों कम सब कभी जमा के चटियले कभी जमा करम कने था भागवन किए करम कने था कर करम करे दसूर ना कर करम करे दसूर पल मिलंदो उन जो आए सदा पल मिलंदो उन जो उन मारिय जो भी करम खुलियो उन मारिय जो भी जो अनजाराय में व्रत मिलो जो अनजाराय में व्रत बे जन्म में राजा बनी बनो बे जन्म में राजा यो कर्म कृष्ण के आए बनो यो कर्म कृष्ण के यो कर्म कृष्ण के आए बनो श्री सूजी महाराजांच्या अंथा त्या सोनको हिकिड़े ॾींहुं राजा पंहिंजे नियम अनुसार एकादशी व्रत रखी करके और मंदिर में वियो परमात्मा खे बाॾाइण जे लाइ त भई व्रत जो इहो नियम आहे त प्रातः काल खां वठी करके माण्हू सत्कर्म में पंहिंजो वक़्तु गुज़ारे व्रत रखी करके और पंहिंजे वृत्तीअ खे एकाग्र करे सॼो ॾींहुं परमात्मा जे ध्यान में गुज़ारे सॼी रात वेही करके परमात्मा जो भजन करे और प्रातः काल पारस में उठी करके स्नान पानी करके व्रत छोड़े इहो नियम आहे एकादशीअ जो व्रत जो त भई उन ॾींहुं व्यक्ति एकाग्र हुअणु घुरिजे। राजा चित्रसेन जो जीअं तो नियम हूंदो हुयो हर एकादशी ते मंदिर में वञी करके हिन आमिल खे एकादशी ॾींदी जैं राजा मंदिर में अची करके परमात्मा जो ध्यान धारण लगो सभी गजी करके और भजन करण लगा। राजा जी तो वृत्ति एकाग्र थी वही ध्यान में लगी वही तन मन जी सुध बुद्धि विसरी वही। श्री सूजी महाराज चवनि था त सोनको कुदरत अहिड़ी जो पुण्य ॾींहुं हिकिड़ो मारी शिकार करण वारो पखी मारण वारो जेको पखी मारींदो आहे उनखे मारी चइबो आहे जेको पसुनि खे मारींदो आहे उनखे शिकारी चइबो आहे। भई पसुनि जो शिकार करणु ये भई राजाउनि जो नियम
राजा जो शौक़ हूंदो आहे शिकार करण जो। इहे ॿिया बि केतिरा ई जीव आहिनि जेके शिकार कंदा आहिनि त उन्हनि खे शिकारी चवंदा आहिनि। पखियुनि खे मारण वारनि खे मारी करे चइबो आहे। शराब पीअण वारनि खे शराबी चइबो, जुआ खेॾण वारनि खे जुआरी करे चइबो। पर परमात्मा जो सिमरन भजन करण वारे खे भगत करे थो चइजे पियो। बोलो भक्त भगवान। मंदिर जी सेवा करण वारे खे सेवादारी करे थो चइजे पियो। सभिनी जो शब्द बढ़ियो पियो आहे। कर्म अनुसार जहिड़ो जहिड़ो माण्हू कर्म करे थो ओड़ो ओड़ो ईअं ते नालो थो पइजी वञे पियो। पाण पंहिंजी इच्छा आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे, भई जहिड़ो कर्म कयूं ओड़ो लक़ब असांखे मिले। पाप कर्म कबा तो पापी चवाईंदा, पुण्य कर्म कंदा त भई पुण्यात्मा आहे, धर्मात्मा आहे। जीअं चित्रसेन राजा जो प्रसंग ॿुधी रहिया आहियो, भई दानी हुयो, सखावत हुयो, प्रजा जी पालना करण वारो हुयो, त भई हुनजो जस और हुनजो नालो बि उन्हनि शब्दनि सां थो वरितो वञे पियो। दानी आहे, धर्मात्मा आहे। तो ही कुदरत सां हिकिड़ो मारी जेको पखी मारींदो हुयो अची करे उन मंदिर में पहुतो। ॾिठई सारी साध संगत वेठी आहे, राजा भी असांजे मुल्क जो वेठो आहे, पियो तो परमात्मा खे बाॾाए ध्यान लगाए करके वेठो आहे। मारीअ बि वीचार पियो अॼु उहो शिकार कुझु मिलियो कोन आहे। सॼो ॾींहुं गुज़री वियो, रुली पिनी करके बन मां बेज़ार थी करके मोटे पियो। सॼो ॾींहुं बुख ते हुयो। वरी अहिड़ो योग हुनजो बणिजी वियो जो भई मंदिर जी प्राप्ति थी वई, मंदिर जो दर्शन थी वियो, मूर्तिअ जो दर्शन थी वियो और धर्मात्मा राजा जो संग प्राप्त थी वियो। पोइ मारी हुते हुननि सां गॾु वेही रहियो भॼन में। भई मां हाणे घर तो वञा, कुझु मिलियो त आहे कोन, खाधो बि न खाधो आहे, तंहिंखां हिते ई वियूं। सॼो ॾींहुं हुते हुनजो गुज़री वियो भॼन में, संगत में, संग में। अची करके रात थी। और रात जो भी नियम है राजा जो, भाई एकादशी व्रत रखबो है तो रात जो भी वेही करके भगवान के बाॾाइबो आहे। माने 28 पहर जीअं एकादशी व्रत असांजो फलीभूत थिए। रात जो भी वेही करके हरि गुण गाईंदे परमात्मा जो भजन कबो आहे। राजा भी पंहिंजे नियम अनुसार सॼी रात उते वेठो रहियो, ही मारी भी उते वेठो रहियो। तव्हांजो अची करके प्रभात थी वई, अमृत वेलो चारे राम। और हिते भी अची करके सत्संग पूरो थियो, भजन कीर्तन पूरो थियो, हर को पंहिंजे घर ॾे पियो वञे पलव पाए करके और सब कार्य सिद्ध करके वे एकादशी व्रत जो नियम पालींदा। सभई उहे सत्संगी प्रेमी राजा जा संगती और ॿिया राज्य जा माण्हू सभु उथी करके और पंहिंजे पंहिंजे घर वञण लॻा। और एकादशी व्रत जी जय जयकार पिया मनाईंदा वञनि। बोलो श्री एकादशी महात्म। मारीअ ॾिठो, ॾिसी करके और उन्हनि वांगुरु ई हू कर्म करण लॻो। हे तो सॼी रात सॼो ॾींहुं वेही करके उते परमात्मा जे भजन में शामिल थियो। वरी उन्हनि भक्तनि खे ॾिसंदे और उहो ई कर्म पियो करे, उहो बि जय जयकार पियो मनाए। उथी करके वियो घर। सॼो ॾींहुं कुझु शिकार मिलियो कोन हुयो, कुझु खाधो कोन आहे। वीचार की हाणे प्रातः काल थियो आहे, कुझु खाई वठां, स्नान पाणी कई। ॾिसो मनुष्य खे मत पोइ कहिड़ी थी मिले पई, संग जे प्रताप सां। हुयो तो मारी, पर प्रातः काल अची करके और सॼी रात जो उन संतनि जो संग कयो, सत्संग ॿुधो, तो स्नान करण ते दिलि थी। भाई स्नान पाणी करके और पोइ कुझु खाई करके पेट तो भरिया, सॼो ॾींहुं बुख ते वेठो। तैयार थी करके सुठा अच्छा कपिड़ा पाए करके और जीअं अची करके भोजन खाइण जे लाइ वेठो, तो ॾिसो परमात्मा कीअं हुनजो भाग तो बणाए पियो। अञा वेठो बस खाइण जे लाइ, तो एतिरे में दर ते हिकिड़ो योगी अची करके बीठो, अलॻि अची करके जॻायो, भिक्षाम देई। बोलो श्री नारायण भगवान। न कॾहिं अचण वारो न वञण वारो, पाण हुनजो योग जो बणिजो हुयो। एकादशी व्रत रखियो हुयईं, मन भी साफ़ थी चुको हुयो, पवित्र थी वियो, मती सुठी अची वई हुई। वो खाधो जेको खाधो कोन हुई, अञा खाइण जे लाइ वेठो हुयो, तो उन योगीअ खे ॾिसी करके उनजे
कुपड़िया में खणी करके वो खाधो विधो। बोलो श्री एकादशी महात्म। अहिड़ो अची करके उन शिकारीअ जो भाग भरियो जो भाई अणॼाणाईअ में हिकु तो विर्त रखियईं, कुझु खाधई कोन, भॼन बि हथ अची वियो, वरी ॿार जो विर्त छोड़ींदे छोड़ींदे दान बि थी वियो हुनजे हथनि मां। बोलो भगवान। हाणे ख़बर त हुई कोन। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को ॼाणाईअ सां मनुष्य कर्म करे या अणॼाणाईअ सां करे, पाणी पीअंदो तो वञ लहंदी, खाधो खाईंदो तो बुखड़ी लहणी आहे, दान कंदो पुण्यात्मा बणजंदो तो अवश्य हुनजो बेड़ो पार थियणो ई आहे। केतिरा ई अहिड़ा मिसाल आहिनि भई कपिड़े पाइण सां तन ढकजणो ई आहे, छो जो हुनजो कपिड़े जो स्वभाव इहो आहे त जेको बि हुनखे पाईंदो हुनजो तन ढकींदो। अहिड़ी तरह जेको बि विर्त रखे थो पियो हुनजो भाव भलो थो थिए पियो। हारी किसान ॿिज छटींदा आहिनि खेतीअ में, ज़मीन में बुक भरियो भरियूं करके और ॿिज ईअं फिटी कंदा वेंदा आहिनि। छटण जीअं थींदो आहे, जीअं पाणी छटिबो आहे तीअं ॿिज बि छटिया वेंदा आहिनि। पाणी को ॿिज कीअं थो पवे, को कीअं थो पवे, को उबतो को सिबतो, हरे राम। पर समय पाए करके जॾहिं वक़्त अनुसार हुनखे पाणी मिलंदो रहे पियो, पोइ उबतो सिबतो जेको बि ॿिज हूंदो पंहिंजे समय अनुसार उहो साओ सलो तो उभरी थो अचे पियो, हुनजो बि फल मिले थो पियो। ईअं न त भई उबतो ॿिज पियो त हुन मां फल न निकिरंदो, ज़मीन में पियो माना हुन मां अवश्य वण थींदो, साओ सलो थींदो। वण जे हेठां जेको वेहंदो उनखे थधी छांव ज़रूरु मिलंदी। काठियूं ॿारींदो तो बाहि मिलंदी, गर्मी मिलंदी। ॿिजनि मां खेच था थियनि पिया। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को तहिड़ी तरह जीव जो कर्म बि ईअं आहे, भले अणॼाणाईअ में करे पर जंहिं कर्म जो फल हुनखे मिलणो आहे उहो अवश्य मिले थो पियो, हुनखे ख़बर हुजे या न हुजे। तंहिं करके चयो आहे त भई हाणे भले कर्म करण सां जीव जो भाव बि उदय थो थी वञे पियो। रुगो तूं कर्म कर, फल तोखे अवश्य मिलंदो, फल जी इच्छा न रख। तंहिं करके मारीअ जो बि अची करके अहिड़ो कर्म ठहियो जो अणॼाणाईअ में हिन आमिर की एकादशी जो विर्त हुन खां साधन थी वियो। बोलो श्री एकादशी महात्म। भजन बि अर्थ थी वियो, वृत्ति बि एकाग्र थी, संतन जो संग भी प्राप्त थियो, सत्संग में भी वेठो और अहिड़ी तरह प्रातः काल उथी करके और विर्त भी छोड़ियो, योग्य जो दर्शन भी कयो और दान भी कयो, सब कर्म उनखे हथ अची विया, जन्म ही ॼण सुधरी वियो। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को अहिड़ी तरह वो इन विर्त जे प्रताप सां वो काॾे मारी ॿिए जन्म में वञी करके राजा बणियो। जंहिं भगवान श्री कृष्ण जो भजन कयो और उनखे प्रसन्न कंदे पंहिंजो कर्म ठाहे करके ॿियो जन्म राजा जो पातो, जंहिंमें धर्म मर्यादा सां पंहिंजो राज हलाए करके और उत्तम पदवीअ खे प्राप्त कयो। बोलो श्री एकादशी महात्म। अहिड़ो आहे ही आमिर की एकादशी जो विर्त ॼाणाईअ या अणॼाणाईअ में बि रखण सां उन मालीअ जो ॾिसो कीअं कर्म ठही वियो। तंहिं करके विधीअ सां जेकॾहिं को रखंदो तो भाई हुनजो तो अवश्य बेड़ो पार थियण वारो आहे। हिते हिन कथा सां गॾु इन आमिर की एकादशी जो महात्म समापन थियो। बोलो श्री कारस्य माता परमाचल प्रसाद साहिब। ये तो ही उत्सव हली रहियो आहे बाबा अचल प्रसाद साहिब जन जे पुण्य तिथीअ जो श्री अखंड पारायण सां गॾु भई काल बि तव्हीं गुरु महाराजन जे जीवन चरित्रनि ते उन्हनि जा गुण ॿुधा। सुभाणे भी श्री अखंड पारायण जी समाप्ति आहे। उन वक्त भी सत्संग सां गॾु अव्हांखे गुरु महाराजन जो जीवन चरित्र जो वाखाण कंदे और उन्हनि खां आशीर्वाद वठंदासीं। और अॼोको नियम आहे वार्षिक नियम एकादशीअ जो शाम जे वक़्तु 6 खां वठी करके 7 बजे ताईं अखंड राम नाम दुनिया जो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और 5 मिंट जे लाइ पोइ महामंत्र जो जाप बि जपायो।
हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमङ्गलाय तनोहरि बोलो राजा राम बोलो सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया हर लाल करो